अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन ड्रामा सियात दुलाब जी ज़बरदस्त ऐं बहितरीन अपडेट अॼु तव्हां सां दोस्तो शेयर कंदासीं। दोस्तो हाणे शाहनवाज़ ख़ान खां पुलिस बि तंग अची चुकी आहे। शाहनवाज़ ख़ान पुलिस जो आसिरे ते पुलिस जे ज़ोर ते ग़रीबनि ते ज़ुल्म कराईंदो, केस कराईंदो। नेठि तव्हां ॾिठो पोएं क़िस्त में उहो बि हिन जो साथ छॾे वई ऐं पूरे नमूने सां साथ न ॾिनो। पुलिस खे ख़बर पइजी वई आहे त हीउ नाजाइज़ असांखे इस्तेमालु कराए थो कमनि में ऐं असांजी ड्यूटी तेल थी सघे थी। ऐं शाहनवाज़ ख़ान किनी शइ जी परवाह ई नाहे। हाणे होॾां मंसूर ख़ान बि ॿाहिरि अची वेंदो अचण वारे एपिसोड में जेल खां। ऐं हेॾा जेको आहे रहंदड़ इंतज़ार में आहिनि त असांखे का सपोर्ट मिले ऐं जेको आहे असां पोइ शाहनवाज़ ख़ान ते हला कयूं। दोस्तो हाणे शाहनवाज़ ख़ान ते टे धुरियूं तयारु आहिनि हला करण ते, झेड़ो करण ते। हिकु त रहज़न ऐं ककर वारा तयारु वेठा आहिनि, इन्हनि जी भेण ओॾे फाथल आहे ककर जी। होॾो मुराद तयारु वेठो आहे त उनजो भाउ शाहनवाज़ ख़ान वटि क़ैद आहे, उहो बि हमले लाइ फुल तयारु आहे। पोएं चकर नाकाम थियो, हिन चकर तयारु आहे। होॾां कादन वारा बि नथा रुकजनि, उहो बदिलो वठण जे लाइ उहो बि पूरी तयारी में आहिनि त हमिलो कयूं। ऐं होॾां मंसूर ख़ान बि ॿाहिरि अची वेंदो अचण वारे एपिसोड में। पोइ ॾिसजो तव्हां पुलिस बि जो साथ छॾे चुकी आहे शाहनवाज़ ख़ान जो। हाणे शाहनवाज़ ख़ान जा जेका वाठ आहिनि ऐं शाहनवाज़ इहो पाण अहिड़ा कुटबा ऐं इन्हनि सां अहिड़ो बुरो हशर थींदो जो ही यादि कंदा। असांखे ॾींदा इजाज़त शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल खे लाज़मी सब्सक्राइब कंदा।